पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) इंतजामिया केबिन क्रू जे ड्रेस कोड जे हवाले सां हिदायती ख़त वापसि वठी छॾियो आहे। PIA पारां केबिन क्रू जे ड्रेस कोड जे हुकुमनामे ते वज़ाहती ख़त बि साम्हूं आयो आहे, जंहिं मुताबिक़ चयो वियो आहे त 26 सेप्टेम्बर जी हिदायत जो मक़सद ड्रेस कोड ते पाबंदी हुई, जॾहिं त ख़त में अणॼाणे में गैर मुनासिब लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो वियो। चीफ ह्यूमन रिसोर्स (PIA) जे मुताबिक़ मुहज़िब ऐं मुनासिब लफ़्ज़नि जे बदिरां अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थिया जेके शर्मिंदगी जो बाइस बणिया। हिदायतुनि में गैर मुनासिब लफ़्ज़नि जे करे मीडिया ते इदारे जी बदनामी थी। ख़त में चयो वियो त केबिन क्रू PIA जी सुञाणप आहे ऐं इन्हनि जी इज़त ऐं वक़ार असांजी तरजीह आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं PIA जे हवाई मेज़बाननि जी ड्रेसिंग ते GM फ्लाइट सर्विसिज़ आमिर बशीर एतिराज़ कंदे उहे हिदायतूं जारी कयूं। GM फ्लाइट सर्विसिज़ ख़त में लिखियो त हवाई मेज़बाननि ऑफिस अचणु, होटल में तरसणु ऐं इंटरसिटी जे दौरान ड्रेसिंग जे हवाले सां शिकायतूं मिली रहियूं आहिनि। हिदायतुनि में आम कपड़नि सां गॾु अंडरगारमेंट्स पहिरण जो हुकुम जारी कयो वियो हो। हिदायतुनि में चयो वियो त PIA जे हवाई मेज़बाननि जे मुनासिब ड्रेसिंग न करणु इदारे जे लाइ सुठो तासुरु न हूंदो आहे। GM फ्लाइट सर्विसिज़ ग्रूमिंग इंस्ट्रक्टर ऐं शिफ्ट इंचार्जिस खे बि ड्रेस कोड ते अमल कराइण जी हिदायत जारी कई। ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ हवाई मेज़बाननि ख़िलाफ़ सख़्त इदारती कार्रवाई थियण जो बि फ़ैसिलो कयो हो।